दुनिया के नक्शे में सिंध सोनक मिलकी सज जाती सिंध जो जोधन की गलेरी कारीपुर में लिख जाती सिंध के मंगन में हारती मेहनत साफ लिख जाती। मां आहियां किशोर स्वर्ण इसरानी। भगवान झूलेलाल जी अमर जोत अलॻि अलॻि जॻहियुनि जी हिकु ई जॻह ते थियो उन्हनि जो संगम। कहिड़ी जॻह हुई, छा हो प्रोग्राम? चेटीचंड महोत्सव हूअं त चैत्र मास खां ई शुरू थी वेंदो आहे ऐं सभु जॻह चेटीचंड जो पर्व बि मल्हायो वियो, लेकिन दिल्लीअ में हिकु जॻह चेटीचंड महोत्सव अली वॾे स्तर ते मल्हायो वियो। छा हुई पूरी ख़बर, सॼी ॻाल्हि मां ॿुधाईंदुसि। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। लाल साईं भगवान झूलेलाल जी अमर जोत अलॻि अलॻि जॻहियुनि जूं ऐं सभिनि जो थियो संगम हिकु ई जॻह ते। जी हा, दिल्लीअ में भाजपा जे प्रदेश कार्यालय में भाजपा सिंधी प्रकोष्ठ जे पारां हिकु वॾो चेटीचंड महोत्सव कार्यक्रम आयोजित कयो वियो। हिन कार्यक्रम जो प्रयास पंहिंजा सिंधी सांसद श्री शंकरलाल लालवानी जे द्वारा कयो वियो ऐं हीउ आयोजन घणेई सफल थियो। हिन में हिकु खां वधीक हिकु सुहिणा सुहिणा कार्यक्रम ॾिसण लाइ मिलिया। हिन सॼे कार्यक्रम जी झलकी तव्हांखे मां ॾेखारींदुसि। श्री नितिन कारला जे ज़ुबान में हुननि पंहिंजे अंदाज में पूरे कार्यक्रम जी झलकियूं ॾेखारण जी कोशिश कई आहे। जय झूलेलाल। मां नितिन कालरा, सह संयोजक भाजपा दिल्ली प्रदेश सिंधी प्रकोष्ठ। गत रविवार 17 अप्रैल भाजपा मुख्यालय में चेटीचंड महोत्सव इतिहास में पहिरीं दफ़ा असांजे लोकप्रिय सांसद श्री शंकर लालवानी जी के नेतृत्व में प्रदेश अध्यक्ष श्री आदेश गुप्ता जी, उपाध्यक्ष श्री हरिहरन तिवारी जी, सिंधी प्रकोष्ठ के प्रभारी दादा मकरानी जी, संयोजक श्री भरत उतवानी जी, सह संयोजक जी टीम उनमें मां पाण श्री मोहन आहूजा जी, श्री चंदीराम चावला जी, श्री महेश सुखवानी जी, श्री दीपक हेमनानी जी, श्री भीषम टेकचंदानी जी, असांजी भेण स्वीटी ढींगरा जी, सभई मिली करे संगठित थी करे एक कार्यक्रम जो आयोजन कयो, जैमें असांखे सफलता मिली आहे। साईं जो आशीर्वाद मिलियो आहे। 2-3 हज़ार सिंधी उते प्रेजेंट हुया ऐं सिंधी एकता जो जेको परिचय ॾिनो आहे उन जो फ़ाइदो समाज के भविष्य में मिलंदो, मूंखे पूरी उम्मीद आहे। सभई पॉलिटिकल पार्टीज़ के एक क्लियर मैसेज वियो आहे कि सिंधी मजबूत आहिनि, सिंधी संगठित आहिनि। ये इलाही ज़रूरी हुयो ऐं मूंखे लॻे थो आज़ादीअ खां पोइ पहिरीं दफ़ा ये थियो आहे कि पॉलिटिकल पार्टी जे मुख्यालय में कार्यक्रम थियण ऐं वॾी ॻाल्हि आहे ऐं जे लाइ सिंधी प्रकोष्ठ बधाई जो पात्र आहे। असांजे कार्यक्रम में विशिष्ट अतिथि हुया असांजा सांसद ऐं पद्मश्री सूफ़ी गीतकार श्री हंसराज हंस जी। वसंत शाह दरबार उल्लासनगर मां साईं ओमीराम जी उते भी प्रेजेंट हुया। उन्हनि जो आशीर्वाद सत्संग भजन सभिनी खे मिलियो। साईं वसंत शाह दरबार दिल्लीअ मां साईं जगदीश लाल जी, सचो सतराम धाम दिल्लीअ मां साईं परियल दास जी, पूर्व मिस इंडिया सिमरन आहूजा जी ऐं तमामु जेका भी असांजा सम्मानित सिंधी समाज जा व्यक्ति आहिनि देश भर में उते प्रेजेंट हुया। त कार्यक्रम जी भव्यता इन्ही खां ई ख़बर असांखे मिली वेंदी आहे, छो जो मैसेज पूरे देश में वियो आहे। तो अॻिते भी सिंधी प्रकोष्ठ ये कार्यक्रम आयोजित कंदो रहंदो। सिंधी प्रकोष्ठ जो गठन ही सिंधी समाज जे वधारे लाइ थियो आहे। तव्हांजो आशीर्वाद ऐं सहयोग ईअं मिलंदो रहे असांखे। जय झूलेलाल। मंच पे मानवारा भारतीय जनता पार्टी या दिल्ली प्रदेश अध्यक्ष आदरणीय गुप्ता जी ऐं सभी जेके मंच ते असांजा अतिथि हिकु हिकु नालो त किथे रहिजी वेंदो त सुठो न लॻंदो, इन करे मानवारा सभी असांजा अतिथिगण हिते दिल्ली जे कोने कोने मां
माता ॾिसां त ॿाहिरां बि आया आहिनि, मथुरा मां बि आया आहिनि, अॼु मथुरा आगरा मां बि आया आहिनि। त दिल्ली जे कोने कोने मां असांजा भेनर भाउर हे दिल्ली जे इतिहास में पहिरें दफ़ो सॼो सिंधी समाज दिल्ली जो हिते इकट्ठो थियो आहे भॻवान झूलेलाल जो जन्म उत्सव ज्योति उत्सव मल्हाइण लाइ। त मां आयोजक खे त बधाई ॾींदुमि, तव्हांखे लख लख वाधायूं कि तव्हां हिकु प्लेटफॉर्म ते सभु सिंधी जेके चङनि सालनि खां दिल्ली में ॻाल्हि हले पई कि सभु हिकु प्लेटफॉर्म ते अची करे असां इहो कार्यक्रम कयूं। ऐं मां चाहींदुमि तव्हां पंहिंजे लाइ तारी वॼायो कि सभु हिकु साथ इकट्ठा दिल्ली में थिया आहियो। इहो संदेश जेको वेंदो, इहो संदेश पूरी दुनिया में वेंदो कि सभु मिली करे भॻवान झूलेलाल जो जन्म उत्सव असां मल्हायूं था। ऐं हुन खां वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे कि असां भॻवान झूलेलाल जो जन्म उत्सव भारतीय जनता पार्टी कार्यालय प्रदेश कार्यालय दिल्ली में था मल्हायूं। इन करे गुप्ता जी लाइ ज़ोरदार ताली वॼाए करे उन्हनि जो स्वागत कयो। अचो त असां सिंधी ते मेला कंदा रहियूं, अॻियां बि सिंधी ते मेला असां कंदासीं। सभु मिली करे कार्यक्रम में अचूं। ऐं जेके आयोजक आहिनि उन्हनि खे मां वाधायूं ॾियां। मां हिकु जो नालो न खणी सघंदुमि छो कि चङनि ॼणनि महिनत कई आहे, चङनि ॼणनि हर क्षेत्र मां मूंखे ॼाण आहे कि हर पंचायत हर संगठन सभिनि मिली करे समिति वारनि इहा महिनत कई आहे। मां सभिनि जो थोराए थो आहियां ऐं इहो कार्यक्रम असां अॻियां बि वधाईंदा रहंदासीं। कार्यक्रम हाणे ख़तमु न थियो आहे, हिन खां पोइ सांस्कृतिक कार्यक्रम बि आहे ऐं सभु मिली करे धूम मचाईंदासीं। वजन मारा लाल जा पूजन जो तू साहिब तू वचन रस्ता प्या सजन
करो, आइया करो, आइया करो। परदीप काशी जिसे सुनो नजारो, पल्ले पे आयो लाल साइया करो। करियो किसी हुक्म वसन सब भाग खावरन, जो तू साहिब को वचन सुना रस्ता क्या सजन मुझो ठहरे पयो मन, जो तू साहिब को वचन सुना रस्ता क्या सजन मुझो ठहरे पयो मन, जो तू साहिब को वचन। तेरी खुशिया में मगन पाया झूले नचन, जो तू साहिब को झूले लाल कलंदर झूले बाबा झूले लाल कलंदर झूले बाबा सभई चो हथ मथे करे झूलेलाल, आयो लाल सभई चो झूलेलाल। सॼी दुनिया जे नक्शे में सिंध सोन जी मिल्की सॾिजे थी, सिंध जो जोधन जी दिलेरी कारे पुर में लिखजे थी, सिंध जे वञण में हारनि जी महिनत साफ़ ॾिसजे थी। हिन सां गॾु ई मथुरा मां वयल सिंधी वेलफेयर फाउंडेशन जी महिला पदाधिकारियुनि जो बि हिन में घणई हिस्सेदारी रही, हुननि बि प्रस्तुतियुनि जो आनंद वरितो। तव्हां असांजे उत्साह वर्धन लाइ हिन वीडियो खे लाइक करजो, कमेंट करजो, शेयर करजो ऐं हिन सिंधी चैनल खे सब्सक्राइब ज़रूर करजो। हिन कार्यक्रम सां गॾु ई तव्हां सिंधी समाचार लाइ जुड़ल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।